अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा अस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुलू मिनत्तय्यिबाति वअमलू सालिहा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। मुझे मुअज़्ज़ज़ मोहतरम मुकर्रम मुजाहिद मुवाहिद भाइरों दोस्तों बुज़ुर्गों, अल्लाह तबारक व तआला कलाम मुक़द्दस में फ़रमायो त हलाल खाओ ऐं पाकीज़ा खाओ। हिकु त हलाल खाओ, ॿियो पाक शयूं खाओ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन भी इन जी तरग़ीब ॾिनी, हलाल खाओ ऐं पाक शइ खाओ। हिकिड़ी शइ हुजे पाक पर नाजाइज़ तरीक़े सां हासिल कई वञे त उहा हलाल कोन थींदी, उहा हराम थींदी, अगरचे हुजे पाक छो न। मिसाल जे तौर ते हिकिड़ो माण्हू अंबनि जे बाग़ में लथो त 5 अंब पटिया आयो। अंब हाणे पलीत त कोन्हनि, पाक, पर हुन चोरी करे हासिल कया, लिहाज़ा इहे हुन जे लाइ हलाल कोन थिया, हराम थिया। त हिकिड़ी शइ पाक हुजे ऐं नाजाइज़ ज़रिए सां हासिल थिए त उहा हलाल कोन थींदी, उहा हराम थींदी। इहा ई वजह आहे जो अल्लाह तबारक व तआला 2 लफ़्ज़ फ़रमाया, हलालन तय्यबन, हलाल खाओ ऐं पाकीज़ा शइ खाओ। कॾहिं कॾहिं शइ जेका आहे उहा हलाल तरीक़े सां त ईंदी पर पाकीज़ा न हूंदी, इन खां बचणु घुरिजे। मिसाल जे तौर ते हिकिड़े माण्हू तिजारत कई, कारोबार कयो, पर कारोबार कई शराब जो। हाणे कारोबार करणु जाइज़ आहे, शरीयत हुनखे जी इजाज़त ॾिए थी, पर कारोबार जंहिं शइ जो कई उहा हलाल तय्यब न हुई बल्कि हराम हुई, पाकीज़ा न हुई, ख़बीस हुई। त ज़रियो त हुन हलाल अपनायो, यानी तिजारत कई, कारोबार कई, पर शइ जेका हासिल कई, पैसो शराब विकिणी करे जेका शइ पैसो हासिल कई, उहो पैसो बि गंदो थींदो, तय्यब कोन थींदो, ख़बीस थींदो, बेकार थींदो। अल्लाह तबारक व तआला फ़रमायो हलाल शइ खाओ ऐं पाकीज़ा शइ खाओ। छो? इन करे जॾहिं हलाल शइ हुजे ऐं पाकीज़ा शइ हुजे, उन जे असरु अहिड़ो थींदो दिलि जे अंदरि, जो दिलि में हिकिड़ो नूर पैदा थींदो ऐं नूरानियत पैदा थींदी, जंहिंजे करे उहो नेकी जी तरफ़ दिलि वधंदी। दिलि चवंदो त निमाज़ पढ़ां, दिलि चवंदो त तिलावत कयां, दिलि चवंदो त ख़ैर ख़ैरात कयां, दिलि चवंदो त नेकी जे लाइ नेकी जा कम कयां। वजह छा हूंदी? वजह जी इहा जेका पाकीज़ा शइ असां हासिल कईसूं, हलाल शइ खाधीसूं, उन जो असरु दिलि में इहो थींदो जो नेकी जो दिलि चवंदो। ऐं जॾहिं माण्हू हराम शइ खाए थो पियो, ख़बीस शइ खाए थो पियो, त उन जो असरु दिलि में इहो थींदो जो माण्हू गुनाह जी तरफ़ दिलि राग़िब थींदो। पोइ दिलि चवंदो त मां गुनाह कयां, बुराई कयां, ख़ुब से बातिन खे ज़ाहिर कंदे पोइ गुनाह कंदो। दारुल देवबंद में हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, इंडिया में रहंदो हुयो, नालो हुअसि हज़रत बाबूजी, बाबूजी जे नाले सां मशहूरु हुयो, नालो हुनजो अब्दुल्ला हो। हज़रत बाबूजी अब्दुल्ला रहमतुल्लाह अलैह, अल्लाह जो नेक सालिह बानो हुयो, ॾाढो शरीफ़ बानो हो। उनजो कमु छा हो, ज़रिए माश छा हो? उनजो ज़रिए माश इहो हो जो सुबुह सवेरो उथंदो हो, झंग में वेंदो हो, उते गाह कंदो हो।
गाह कटे करे हिकिड़ी मख़सूस मिक़दार गाह जी पटींदो हो, उहा कटे करे अची मार्केट में विकिणंदो। अल्लाह जो नेक साले बानो हो त हुन जा गिराक बि ॾाढा हुआ वठण वारा। जीअं मार्केट में पुॼंदो त गिराक भॼंदा ईंदा, हल साईं मूंखे ॾे, साईं मूंखे ॾे, साईं मूंखे ॾे। साईं चवंदो जेको गाह खे पहिरीं हथु लाहींदो न हुनखे इहा गठरी ॾेई छॾियसि। ऐं क़ीमत रोज़ाना हिकिड़ी हूंदी, 4 आना, न हिन खां घटि न हिन खां वधि, जेके वठिणो आहे वठे, न वठिणो आहे न वठे। रोज़ाना जो साईं जो मामूलु हुयो त हिकिड़ी गठड़ी भरींदो हुतां जंग मां अची करे मार्केट में विकिणंदो, ऐं उनजी 4 आना क़ीमत हूंदी। हाणे 4 आननि जो छा कंदो, हुनजो नज़्मो नस्क ॾिसो छा कंदो। 4 आने मां हिकिड़ो आनो जेको हुयो उहो अलाह जी राह में सदको कंदो, ग़रीबनि खे, मिसकीननि खे, यतीमनि खे। ॿियो आनो जेको हूंदो उहो पंहिंजी ज़रूरत जे लाइ रखंदो। टियों आनो जेको हूंदो उहो न्याणी हूंदी हुअसि, हिकिड़ी हुनजी धीउ हुई, औलाद हुनखे ॿियो न हो, उहो हुनखे ॾींदो। 4 आननि मां चोथों आनो जेको हूंदो हुयो उहो पाण वटि महफ़ूज़ करे रखंदो। कुझु पैसा वधी वेंदा हुआ त देवबंद जे जेके उस्ताद सगोरा हुआ, आलिम सगोरा, उन्हनि जी दावत कंदो। पोइ 10 ॾींहं करे, 15 ॾींहं करे, 20 ॾींहं करे, महीने में करे, पर कंदो दावत उन्हनि जी। इहे 4 आना हुनजा तक़सीम थियल हुया। हिकिड़ो आनो ग़रीबनि में सदको कंदो, ॿियो आनो पंहिंजी ज़रूरत जे लाइ, टियों आनो न्याणी खे ॾींदो, चोथों आनो उलमा किराम जी दावत जे लाइ रखंदो हुयो। इहो मामूलु हुनजो हलंदो पियो। हाणे हिन मां अंदाज़ो लॻायो त हू 4 आननि मां छा छा करे पियो। पंहिंजी ज़रूरत बि पूरी कंदो, सिले रहमी बि कंदो, न्याणी जी ख़िदमत कंदो, उनजी सिले रहमी बि थी। नंबर 2 दीन जी ख़िदमत बि, उलमा किराम जी ख़िदमत, दीन जी ख़िदमत। नंबर 4 सदको बि कंदो हुयो, ख़ैर ख़ैरात बि कंदो हुयो। 4 आननि में हू उहे कमु कंदो हो जंहिंजो असां ऐं तव्हां तसवुर बि नथा करे सघूं। सदको बि थिए पियो, सिले रहमी बि थिए पई, दीन जी ख़िदमत बि थिए पई, ऐं पंहिंजी ज़रूरत बि पूरी पई थियनि। ऐं पोइ जॾहिं कॾहिं कॾहिं वरी ईअं कंदो हो जो पैसा जमा करे पोइ वञी करे मदरसे में ॾेई ईंदो, साईं हाणे तव्हां दावत पाण खाई छॾिजो, मूंखे टाइम कोन्हे या मूंखे वक़्तु न थो मिले त मां मानी पचाए सघां, तयारु करे तव्हां ॾेई वञा, बसि महिरबानी कयो, क़बूल कयो, पोइ तव्हां पाण पचाए जेको वणियो खाओ। ऐं जेके आलिम सगोरा हुनजी दावत में शिरकत कंदा हुआ, हज़रत महाजिर मक्की रहमतुल्लाह अलैह, मशहूरु बुज़ुर्ग, हज़रत मौलाना कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह, जय्यद आलिम, हज़रत मौलाना याकूब नानोतवी रहमतुल्लाह अलैह, इल्म जो पहाड़, हज़रत मौलाना रशीद अहमद गंगोही रहमतुल्लाह अलैह, इहो बि माना फ़िक़ह जो वॾो माहिर आहे, वॾो ज़बरदस्त आलिम। मौलाना रफ़ीउद्दीन रहमतुल्लाह अलैह, वॾा वॾा बुज़ुर्ग हुआ। इन्हनि आलिमनि जी हू दावत कंदो हर महीने। इहे आनो 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 जमा करे पोइ 15 ॾींहं 20 ॾींहं महीने में हिकु दफ़ो दावत कंदो। जॾहिं अची करे ॾेई वेंदो न मदरसे में, साईं मां दावत नथो करे सघां, हाणे तव्हां पाण खाओ, त पोइ मौलाना याकूब नानोतवी रहमतुल्लाह अलैह, उहो वरी माहिर हुयो, थोरो कुक बि हो, बहितरीनु बावर्ची बि हुयो, त खाधे पचाइण जो माहिर बि हो। सो उहो बुज़ुर्ग वरी मानी पचाईंदो ऐं पोइ वरी आलिमनि सगोरनि खाराईंदो। पोइ छा कंदो हो, मानी पचाइण जे लाइ सभ खां पहिरीं गुसल कंदो हो। गुसल करे पोइ वरी पैसा खणी करे, वींजी सिंधी तयारु थी, पोइ पैसा खणी मार्केट में वेंदो, वञी करे सादो सामान खाधे जो वठी ईंदो हुयो। भाॼी वठणी आहे, गोश्त वठणु, जेको वठिणो। पोइ वरी अची करे मानी तयारु कंदो हो, वरी इतला ॾींदो आलिमनि खे, साईं मानी तयारु थी वई आहे, 10 मिंट 20 मिंट अधु कलाक में अचो। पोइ आलिम सगोरा सभु वींजंदा, गुसल कंदा हुआ, गुसल करे पोइ अची हिनजी मानी खाईंदा हुआ। की माण्हू पुछंदा एॾो एतमाम, मानी खाइण जे लाइ माण्हू हथ धोई अची वेही रहंदा आहिनि, तव्हां वीझो था ऐं पोइ वरी अचो था खाओ था, एॾो तकल्लुफ़ छो था कयो? त हुन आलिमनि जो जवाबु इहो हूंदो हो त हज़रत बाबूजी रहमतुल्लाह अलैह जे हलाल खाधे मंझां असां खाऊं था न, दिलि में नूरानियत पैदा थिए थी, असांजी 1 महीने ताईं तहजुद कज़ा कोन थी थिए पई। 1 महीने में असांजी हिकु दफ़ो दावत थी वञे, उनजी बरकत एॾी थिए थी, महीनो पूरो असांजी तहजुद कज़ा नथी थिए। ॿियूं नेकियूं त अलाए छा छा, उहे तिलावतूं, उहे ज़िक्र अज़कार, दिलि रोशन थी थो वञे, दुनिया जा जेके असरार रुमूज़ अखियुनि सां नज़र अचनि था पिया,
जॾहिं हलाल खाइनि था अलाह वारा त उन्हनि जो असरु दिलि ते महसूसु कनि था, पोइ नेकी बि जिते बि दिलि चए थी तव्हां ई असां जेकॾहिं हलाल खाईंदासीं त उनजो असरु दिलि ते थींदो ऐं नेकी ते पोइ दिलि चवंदो। इन करे अलाह साईं फरमायो त हलालन तय्यबन खाओ त तव्हां हलाल खाओ ऐं पाकीज़ा खाओ। वजह इन जी छा आहे जो हलाल खाइण खां बाद में दिलि जे अंदरि नूर पैदा थींदो, पोइ नेकी जी तरफ़ रग़बत थींदी। अच्छा, हलाल खाइण जो ॿियो फ़ाइदो इहो आहे जो हलाल खाइण सां माण्हू बहादुर थींदो, जेको हराम खाईंदो उहो बुज़दिल थींदो। इहो ग़िज़ा जो लाज़मी नतीजो आहे। हलाल खाईंदड़ बहादुर थींदो, हराम खाईंदड़ जेको बुज़दिल थींदो, डिॼंदो। इन ते हिकिड़ो वाक़ियो यादि आयो ॿुधायां तव्हां। पुराणे दौर जो वाक़िया, वाली काबुल अमीर दोस्त मोहम्मद हिकिड़ो बुज़ुर्ग गुज़रिया, अलाह वारो गुज़रियो आहे। उन काबुल जे मथां उनजी रियासत क़ाइमु हुई अफ़गानिस्तान में। उन जो हिकिड़ो नौजवान पुटु हुयो। उन पहिरीं वसियत लिखी छॾी त मुंहिंजे मरण खां बाद में मुंहिंजो पुटु जेको आहे न इहो वाली थींदो तव्हांजो, इहो सरदार थींदो, अॻुवाण थींदो तव्हांजो। अञा ही गुज़ारियो कोन वियो त इन खां अॻे ई को दुश्मन हमिलो करे छॾियो काबुल ते। लश्कर अचे पियो, ख़बर पई हिनखे त लश्कर हिकिड़ो वॾो अचे पियो, दुश्मन हमलावर थियो अथई। ख़्यालु कर, हिन छा कई, हिकिड़ी वॾी लश्कर तयारु कयईं। उनजो अमीर पंहिंजे पुट खे ठाहीं, अॻियां अॻियां तूं हुजां, सिपाही पोयां हुजनि, विढ़ंदो रहिजां, लाश तुंहिंजी वापसि ठीकु आहे, न त ज़िंदा अची त फाते थी करे अचां, डिॼी न अचिजांइ वापसि, भॼी न अचिजांइ, शिकस्त खाई करे वापसि न अचिजांइ। पुट खे वसियत ऐं नसीहत कयईं। हिकिड़ो वॾो लश्कर ठाहे ॾिनईं। उनजी सरकर्दगी में इहो लश्कर वियो। 5-7-8 ॾींहंनि खां पोइ ख़बर आई त दुश्मन जेको हमलावर हुयो उन ज़बरदस्त हमिलो कयो। साईं, तव्हांजो लश्कर पसपाती आहे, तव्हांजो पुटु ऐं तव्हांजे लश्कर जा इलाही माण्हू बची विया आहिनि, उहे भॼंदा अचनि पिया, इलाही माण्हू मरी विया अथव, वापसि अचनि पिया, मोटनि पिया, शिकस्त थी आहे उन्हनि खे, हारजी विया आहिनि, भॼंदा अचनि पिया। वाली काबुल दोस्त मोहम्मद रहमतुल्लाह अलैह परेशान थियो ॾाढो, त भेण मूं पुट खे नसीहत कई तूं भॼी न अचिजांइ, मरी वञजां, भॼी न अचिजांइ। ही छा थियो? परेशानी जे हाल में घर वियो, पंहिंजी घरवारी खे ॿुधायईं त तुंहिंजे पुट जा इहे कम अथई, मूं हुनखे अॻुवाण करे मोकिलियो आहे, अमीर करे मोकिलियो आहे त तूं वञी विड़ दुश्मननि खे, उन्हनि खे शिकस्त ॾिजांइ, बजाए शिकस्त जे पाण शिकस्त खाई पियो अचे ऐं भॼंदो अचे पियो। ख़बर पई आहे। उनजी घरवारी चयो त ईअं थी कोन थो सघे जो मुंहिंजो पुटु डिॼी करे वापसि भॼी अचे, जांच वठ, इहो मुमकिन ई कोन्हे त मुंहिंजो पुटु डिॼी करे वापसि अचे। चयो मूंखे रिपोर्ट पहुती आहे, एजेंसियुनि रिपोर्ट ॾिनी आहे ऐं यकीनी ख़बर आहे त उहो डिॼंदो भॼंदो पियो अचे, शिकस्त थी वई आहे, माण्हू मरी विया आहिनि, उन सां गॾु ॿिया बि सिपाही भॼंदा पिया अचनि। हिनजी घरवारी चयो न, मुंहिंजो पुटु डिॼी करे वापसि न भॼंदो, तूं वरी जांच कर। हिनखे चए तूं कीअं थी चईं, 4 दीवारी में अंदरि वेठी, तोखे कहिड़ी ख़बर? जो मां यकीन सां चवां थी 100% मूंखे एतमाद आहे पंहिंजे पुट ते, डिॼी कोन भॼंदो। ख़ैर, हीउ वियो हलियो ॿाहिरि। 2 कलाकनि खां बाद में वरी ॿी रिपोर्ट आई, साईं अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे पुट ऐं तव्हांजे सिपाहिनि ज़बरदस्त हमिलो कयो, उहे जेके दुश्मन हुआ उहे नाकाम थिया आहिनि, सभु मरी विया, उन्हनि जो माल गनीमत हथ में आयो आहे, हाणे फ़ातिहाना अंदाज़ में वापसि अचनि पिया। ॿी रिपोर्ट इहा मिली। हैरान थियो, वरी ख़ुशि बि थियो त मुंहिंजी उमेदूं माना पूरियूं थी वई। मुंहिंजी घरवारी जेका ॻाल्हि चए थी उहा सच आहे। जल्दी वियो ऐं घरवारी खे चयईं त हाणे ख़बर आई आहे त लश्कर कामयाबु थी वियो आहे ऐं हाणे फ़ातिहाना अंदाज़ में अचनि था पिया, माल गनीमत उन्हनि खे हथ में लॻो आहे ऐं दुश्मन पसपा थी वियो आहे, शिकस्त मिली आहे दुश्मन खे। तोखे कीअं ख़बर पई? हुन चयो त जॾहिं खां इहो नंढड़ो मुंहिंजे पेट में आयो हो, मां वुज़ू सां उनखे खीर पीआरींदी हुयसि ऐं मां अहद करे छॾियो हो त मां पंहिंजे नंढड़े खे कॾहिं बि हराम कोन खाराईंदुसि
ऐं मूं ॿुधो आहे आलिमनि खां त हराम खाइण जे करे दिलि बुज़दिल थी वेंदो आहे, हलाल खाइण जे करे दिलि बहादुर थींदो आहे। लिहाज़ा मूं पंहिंजे पुट खे कॾहिं बि हराम लुक़्मो वात में नाहे विधो, हमेशह हलाल खारायो अथमि। ऐं ईअं थी कोन थो सघे त हलाल खाए मुंहिंजो पुटु डिॼी भॼी अचे। मूंखे पूरो पूरो यकीन आहे इस्लामी तालीमात जे मथां त हलाल खाइण जे करे बहादुर थींदो आहे इंसानु। मूं पंहिंजे पुट खे हलाल खारायो, लिहाज़ा डिॼी कोन ईंदो, मरी वेंदो या फातिहाना अंदाज़ में वापसि ईंदो, शिकस्त खाई कोन ईंदो। शिकस्त खाधे बि सही त शहीद थी वेंदो, बाक़ी डिॼी करे वापसि कोन भॼंदो मुंहिंजो पुटु। त हलाल खाइण जी बरकत इहा थींदी आहे त माण्हू बहादुर थींदो, हराम जी इहा नहूसत हूंदी आहे त माण्हू बुज़दिल थींदो। अल्लाह साईं फरमाए थो हलाल खाओ ऐं पाकीज़ा खाओ। हलाल जूं बि बरकतूं आहिनि ऐं पाकीज़ा खाधे जूं बि बरकतूं आहिनि। पोइ असांजे दिलि ते नूरानियत छाइजी वेंदी, असांजे दिलि जे अंदरि नूर जे फवारा करे निकिरंदो, दुनिया असांखे रोशन नज़र ईंदी। जेका दुनिया असांखे धोखो ॾिए थी पई न रोशनी वारो, इहो रोशनी ख़तमु थी वेंदी। इन जा जेके असरार रुमूज़ आहिनि असांजे अॻियां रोशन आया थी वेंदा, खुली वेंदा। हलाल खाइणो आहे बसि। त हाफ़िज़ ग़ुलाम हबीब रहमतुल्लाह अलैह चकवाल में हिकिड़ो बुज़ुर्ग गुज़रिया, वॾो अलाह वारो गुज़रियो, वॾो अलाह वारो गुज़रियो, वॾो अलाह वारो गुज़रियो। उनजी सवाने हयात आहे, हयात हबीब जे नाले सां एॾो थुल्हो किताबु आहे। उन में हिकिड़ी ॻाल्हि लिखियलु, हिकु दफ़े उन जी मस्जिद में मोज़िन आज़ान ॾिनी। मोज़िन उन्हनि अहिड़ो रखियो हो जो माना आज़ान ॾिए त सहर तारी थी वञे। ईअं सम्झो त माण्हू बसी करे कमकार छॾे करे उनजी आज़ान ॿुधनि, एॾी ज़बरदस्त आज़ान ॾिठो। आज़ान हिकु दफ़े मोज़िन ॾे पियो, असर जी आज़ान। आज़ान ॾे जीअं फारिग थियो, साईं चयो हुनखे सरकियोसि, हुनखे घुरायो वियो। फरमायो मूं तोखे मना कयो आहे न बग़ैर वुज़े आज़ान न ॾींदो कर। साईं पंहिंजे हुजरे में वेठो आहे, मोज़िन आज़ान मस्जिद में ॾिनी आहे। साईं फरमायो मूं तोखे मना कयो आहे न बग़ैर वुज़ू आज़ान न ॾींदो कर, छो ॾिनई? छो साईं ग़लती थी, आईंदा कोन ॾींदुसि। हिन बुज़ुर्ग खे कीअं ख़बर पई त हुन बग़ैर वुज़ू आज़ान ॾिनी आहे? उते माण्हू वेठो हुन सवाल कयो, साईं अव्हांखे कीअं ख़बर पई त हुन बग़ैर वुज़ू आज़ान ॾिनी आहे? फरमाए जेकॾहिं वज़ू सां आज़ान ॾींदो आहे त हुनजी नूरानियत ॿी हूंदी आहे, बग़ैर वुज़ू सां आज़ान ॾींदो आहे त हुनजे अंदरि नूरानियत हूंदी ई कोन्हे। ऐं अलाह तबारक व तआला मूंखे ॾेखारे छॾींदो आहे, मूंखे सम्झ में ईंदो आहे त बग़ैर वुज़ू आज़ान थो ॾे। पुछो छा चई? हुन चयो न माज़रत कीअं न वाक़ई बग़ैर वुज़ू आज़ान ॾिनी आहे। त इहो रोशन दिलि थी वेंदो आहे, पोइ असरार रुमूज़ खुली वेंदा आहिनि। इहो तॾहिं थींदो आहे जॾहिं हलाल माण्हू खाईंदो। जेकॾहिं माण्हू हलाल नथो खाए त पोइ ख़बर ई कोन्हे, अखियुनि अॻियां धोखेबाज़ ईंदो ऐं धोखो ॾेई करे हलियो वेंदो, असांखे ख़बर ई कोन पवंदी। हज़रत हाजी इमदादुल्लाह महाजिर मक्की रहमतुल्लाह अलैह जे साम्हूं हिकिड़ो माण्हू आयो, उन आयत हिकिड़ी तिलावत कई, चवणु लॻो साईं हाफ़िज़ू अला सलावाति वस्सलातिल वुस्ता अय्यिल असर वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन। इहा आयत तिलावत कई। साईं तव्हां इन जे बारे में छा था चओ? साईं फरमायो तो आयत ही ग़लति पढ़ी आहे। साईं तव्हां हाफ़िज़ माना आहे पर तो आयत ग़लति पढ़ी आहे। साईं आयत यादि अथव? फरमाए मूंखे आयत यादि कोन्हे पर तो ग़लति पढ़ी आयत। हाफ़िज़ू अला सलावाति वस्सलातिल वुस्ता अय्यिल असर वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन। साईं कीअं मूं ग़लति पढ़ी आयत? फरमायो हाजी इमदादुल्लाह महाजिर मक्की रहमतुल्लाह अलैह फरमायो त जेके तूं अल्फाज़ पढ़ींदो न हाफ़िज़ू अला सलावाति वस्सलातिल वुस्ता वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन, इहे सभु अल्फाज़ मूंखे रोशन थी करे महसूसु थियनि था पिया। अय्यिल असर जा जेके लफ़्ज़ चई थो पियो न, इहे मूंखे रोशन नथा महसूसु थियनि। मूंखे लॻे थो पियो त हीउ क़ुर आहे, बाक़ी अय्यिल असर वारा लफ़्ज़ जेके इहो क़ुर कोन्हे। मूंखे आयत ख़बर न आहे, मूंखे आयत यादि न आहे, पर मूंखे एतमाद पूरो इहो यादि, हू रोशन आयत महसूसु थिए पई थी, हीउ लफ़्ज़ रोशन नथो थिए, मूंखे लॻे थो इहा आयत जैसो न आहे, इन करे चवां तूं ग़लति पढ़ियो। और चए साईं वाक़िअतनि मूं ग़लति पढ़ियो आहे, अय्यिल असर आयत जो लफ़्ज़ न आहे, मूं पंहिंजे तरफ़ां ठोकियो हुयो ऐं तव्हांजो इम्तिहान पे वरितुमि, वाक़िअतनि तव्हां अलाह वारा आहियो। इहो तॾहिं थींदो आहे जॾहिं माण्हू हलाल खाईंदो
त पोइ इहे असरार रुमूज़ ज़ाहिर थींदा आहिनि, दुनिया जा राज़ खुलंदा आहिनि। ऐं जेकॾहिं माण्हू हलाल नथो खाए त पोइ इहे दुनिया जा राज़ खुलियल बि बंदि थी वेंदा आहिनि। इन करे अलाह साईं फरमाए थो बाबा हलाल खाओ ऐं पाकीज़ा शइ खाओ, उन जूं बरकतूं पवंदियूं। अच्छा, हलाल जेकॾहिं रुपयो हुजे, हराम लख रुपयो हुजे, इहो रुपयो हिन लख रुपये खां वधीक बहितर आहे। हिन जे अंदरि जेका बरकत हूंदी, हिन जे अंदरि जेका रहमत हूंदी, हिन में अलाह जो जेको फज़ल रखियल हूंदो उहो हिन लख रुपये में न हूंदो। इन करे हलाल माण्हू कमाए रुपयो बि उन ते शुक्र अदा करणु घुरिजे, बजाए इन जे जो माण्हू करोड़ रुपयो कमाए ऐं उन सां नहूसतूं अचनि असांजे घर में। इन करे वरी ड्यूटी पूरी कजे, पंहिंजी ड्यूटी आहे त माण्हू पूरी करे, टाइमिंग जेका रखियल आहे त ओतिरी पूरी करे। जेकॾहिं टाइमिंग रखियल आहे 5 बजे ऑफिस जी छुटी ॾी ऐं 4 बजे भॼी आयो, हीउ कलाक हुन उड़ी हई, इहो ग़लति कमु कयईं। इहा जेका पघार मिलंदी कलाक जी हराम थींदी। इन करे एहतियात रखणु घुरिजे। ईअं न त मां ड्यूटी कयां थो साईं, 4 कलाक मां ड्यूटी कई आहे, 5 कलाक मां ड्यूटी कई आहे, बसि मुंहिंजे लाइ हलाल थी वेंदो। न, हलाल न थींदो। जेतिरो टाइम रखियल आहे ऑफिस जे तरफ़ां ओतिरो तव्हांखे टाइम ॾियणो पवंदो। न ॾींदो माण्हू त पंहिंजे कमाई हराम थींदी। पोइ ईअं न चवे त साईं मुंहिंजे घर में बरकत कोन्हे, साईं बीमारियूं ख़तमु कोन्हे, अलाए छा आहे साईं, अलाए छा आहे। हिकिड़ो नौजवान मूंखे मिलियो, मूंखे चयो साईं 17,000 रुपया मुंहिंजी पघार आहे, साईं बीमारियूं ख़तमु कोन थियूं थियनि, परेशानियूं वञनि ई कोन थियूं। मूं हुनखे पुछियो तुंहिंजी ड्यूटी किथे आहे? सिंध जी अलाए हिकिड़े शहर में ॿुधाई। मुंहिंजो तूं हूंदो त हिते ई, वेंदो त न ई। साईं बसि पहिरीं पघार मिले थी, बसि ठीकु आहे। बसि इहा पघार हराम जी पघार थींदी, ड्यूटी करे कोन थो पियो, हुनजा असरात इहे थींदा, बीमारियूं ईंदियूं कोन, परेशानियूं खुटंदियूं कोन, दिलि रोशन ई कोन थींदो। अलाह साईं तो फरमाए हलाल खाओ ऐं पाकीज़ा खाओ, उन जूं बरकतूं पाचो, रहमतूं पाचो। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह ख़त लिखियो इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह खे। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह उस्ताद आहे, इमाम अहमद बिन हंबल शागिर्द आहे। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह मिस्र में रहंदो रहो। उन ख़त लिखियो त पंहिंजे शागिर्द खे त इलाही अरसो थियो आहे तव्हां आया न आहियो मूं ॾे, अचो मुंहिंजी दावत खाई वञो। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जवाबी लिफ़ाफ़ो ख़त लिखियो ऐं हुन में फ़रमायो त साईं फलाणे ॾींहं ते फलाणे टाइम ते मां तव्हां ॾे मौजूदु हूंदुसि इंशाअल्लाह। 10 ॾींहं 20 ॾींहं महीनो खनि जो ॾिनो गैप, साईं एतिरे अरसे खां पोइ मां तव्हां ईंदुसि फलाणे ॾींहं ते इंशाअल्लाह, फलाणे टाइम ते पुॼी वेंदुसि। ख़त मिलियो। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह उन ॾींहं ते, जंहिं ॾींहं ते इमाम अहमद बिन हंबल अचिणो हो, उन ॾींहं ते वॾे एहतमाम सां पंहिंजे शागिर्दनि खे ऐं अहले इलाइक़ा जेको आलिम हुआ उन्हनि खे वरितो ऐं उतां जो जेको बादशाह हो, सरदार हुयो, गवर्नर हुयो, उहो इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह जो मोतक़िद हो, उहो पाणी हलियो साईं सां गॾु ऐं शहर खां ॿाहिरि निकिरी करे इस्तक़बाल जे लाइ बीठा त मुंहिंजो शागिर्द अचे थो पियो, हुनजो इस्तक़बाल कयईं इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह। और पुरतबाक हुनजो इस्तक़बाल थियो, हुनखे ऐं वेलकम कयो, वेलकम करे वठी आया पंहिंजे घर, वठी आया। शाम थी, राति थी, हाणे खाधो लॻायो वियो। पुराणे दौर जे अंदरि माण्हू सफ़र कंदा हुआ जानवरनि ते, ई बुज़ुर्ग थकियल हुजे ॾाढो। मानी जीअं आई त इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे शागिर्दनि खे, उतां जे आलिमनि खे ॿुधायो आहे वॾो बुज़ुर्ग आहे, वॾो बुज़ुर्ग आहे, वॾो सालिह आहे, वॾो अलाह वारो आहे। अब सभिनि जे ज़हन में इहो त वॾो अलाह वारो, वॾो अलाह वारो, वॾो अलाह वारो। ॼण मानी लॻी त मानी माण्हू खाइणु शुरू कई, सभु खाईंदा रहिया, खाईंदा रहिया, खाईंदा रहिया, वांदा थींदा वञनि, वांदा थींदा वञनि। इमाम अहमद बिन हंबल जेको महिमान थी करे आयो आहे, इहो मानी हथ ई न कढे, खाईंदो रहियो, खाईंदो रहियो, खाईंदो रहियो। आलिम सगोरा उथी विया, शागिर्द उथी विया, इमाम शाफ़ी खाई खाई पाण बि थकिजी पियो। हाणे केसि ताईं हीउ हथ ई कोन थो कढे। हिकिड़ो मसइलो सम्झी छॾियो, मेज़बान दस्तरख़ान ते जेसीं वेठो हुजे, महिमान जेसीं वेठो हुजे, मेज़बान खे घुरिजे त उहो दस्तरख़ान ते बि वेठो हुजे ऐं गॾु हुन सां मानी खाईंदो रहे, हथ न कढे। जेकॾहिं मेज़बान हथु कढंदो त महिमान शायदि शर्मसार थी करे हथु कढी छॾे ऐं हुनखे बुख बाक़ी हुजे। इन करे शरीयत मुतहरा हिकिड़ो फ़ैसिलो फरमाए छॾियो आहे त जेसि ताईं महिमान मानी मां हथु न कढे त मेज़बान खे घुरिजे त मानी मां हथु न कढे। जेकॾहिं मेज़बान खाई खाई थकिजी थो पए न त पोइ वरी कम अज़ कम थोरो थोरो माना हलंदो रहे, हथु न कढे।
कंपनी ॾींदो रहे। एतिरो खाधो हुन बुज़ुर्ग एतिरो खाधो, इमाम शाफ़ी बिलाख़िर थकिजी पियो, हुन हथु कढियो पाण। पर इमाम अहमद बिन हंबल खाधे मां हथ ई न पियो कढे। हाणे ॻाल्हि मशहूरु थी वई, साईं चए पियो बुज़ुर्ग आहे त खाधे मां हथ ई नथो कढे, छाजो बुज़ुर्ग आहे? हाणे जेके आलिम सगोर आहे उन्हनि खे बदगुमानी थिए पई, शागिर्द आहे उन्हनि खे बदगुमानी, हे बुज़ुर्ग आहे भेणा सभु खाई खाई थकिजी विया उथी आहे, हे हथ ई कोन थो कढे। ख़ैर शाम थी, ईशा नमाज़ ते सभु विया त जंहिं कमरे में हिननि खे रहाइश ॾियणी हुई उन कमरे में इमाम शाफ़ी रहमतुल्लाह जी न्याणियुनि छा कयो, जो वज़ू जे लाइ लोटो बि रखियो, मुसलो बि रखियो, वट करण जे लाइ कचा पथर बि रखी छॾिया ऐं मिसवाक बि रखी छॾियो, ॾंदड़ बि रखी छॾियो। त साईं उथंदो तहजुद ते, ज़ाहिर ॻाल्हि आहे वट कंदो त पथर हुजनि, वज़ू कंदो त पाणी हुजे, तहजुद पढ़ंदो त मुसलो हुजे, वरी ॾंदड़ ॾींदो त ॾंदड़ बि मौजूदु हुजे। इहे सभु शयूं कमरे में अॻुवाट रखी वयूं। नमाज़ खां पोइ फ़ारिग़ थी जीअं आया त सॼो इंतज़ाम लॻो पियो, बिस्तरो पियो हुजे, ठीकु आहे। इमाम शाफ़ी मोकिलाए करे साईं तव्हां आराम कयो, वरी सवेर उथणो आहे सभिनि खे, लिहाज़ा तव्हां बि आराम कयो, मां बि वञी आराम थो कयां। इमाम उन दौर जे अंदरि आम जाम माण्हू तहजुद पढ़ंदा, हींअर ख़वास बि तहजुद कोन था पढ़नि। ईअं सम्झो त हिकिड़े ॻोठ में 500 माण्हू हूंदा त 495 माण्हू नमाज़ी हूंदा, तहजुद गुज़ार हूंदा, 5 माण्हू खे तहजुद न पढ़ंदा। इहो आम मामूल हूंदो हुयो। हिते असांजे वटि जीअं 10 बजे 11 बजे 12 बजे बाज़ारूं खुली थी वञनि न, सहाबा किराम जे दौर जे अंदरि ईअं माण्हुनि जी रश हूंदी हुई, तहजुद जे टाइम ते मस्जिद में अचण जे लाइ या घरनि में तहजुद पढ़ंदा या तिलावतूं कंदा त आवाज़ु आम जाम ॿुधण में ईंदो। अहिड़ी रश आम जाम आम माण्हू थी वेंदा हुआ। ऐं सालिहीन ताबईन तबा ताबईन जे दौर में ईअं एॾो माण्हू सवेर उथंदा। असां मामूल ठाहे छॾिया, जेसीं ताईं 9 न थींदा तेसीं उथणो ई कोन्हे, जेसीं 8 न थींदा तेसीं उथणो ई कोन्हे। अलाह साईं मूंखे ऐं अव्हांखे तहजुद गुज़ार बणाए। या जेकॾहिं माण्हू आख़िरी वक़्त में नथो उथी सघे, पहिरें वक़्त में पढ़ी छॾे त बि तहजुद जो सवाबु मिलंदो। इशा पढ़ी छॾीसूं, हाणे घर वियासीं, ॼण सुम्हूं पिया 10 बजे 11 बजे 12 बजे 2 रकात तहजुद नियत पढ़ी सुम्ही। तहजुद जो टाइम इशा खां पोइ शुरू थी वेंदो आहे, तुलुए फजर ताईं तहजुद जो टाइम हूंदो आहे। जेकॾहिं इशा खां पोइ माण्हू तरसी करे जेकॾहिं 9 बजे 10 बजे केॾी महिल बि फ़ारिग़ थी करे माण्हू 2 रकात तहजुद पढ़ी छॾींदो, हुनखे तहजुद जो सवाबु मिलंदो। लाइ दोस्त चवंदा आहिनि सुम्ही करे उथिजे पोइ तहजुद पढ़बी न, ज़रूरी न आहे। जेकॾहिं सुम्ही करे उथे थो त सुठी ॻाल्हि आहे, आख़िरी वक़्तु बहितरीनु वक़्तु आहे, उन में वॾो अजर आहे। पर जेकॾहिं पहिरीं बि उथे पहिरीं जेकॾहिं पढ़ी थो छॾे त हुनखे तहजुद जो सवाबु मिलंदो। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फजर ते आयो, इमाम अहमद खे फरमायो त अचो तहजुद ते, नमाज़ फजर नमाज़ ते हलूं। वरी फजर नमाज़ ते आयो। पोइ इमाम शाफ़ी जूं न्याणियूं आयूं कमरे में त वट वारा पथर उते ई पिया आहिनि, ॾंदण इस्तेमालु कोन थियल आहे उते ई पियो आहे, ऐं वज़ू वारो पाणी जेको आहे उहो बि उते ई पियो आहे, मुसलो बि जीअं क़िबले जी तरफ़ रखी वयूं त उते ई पियो आहे। हाणे उहे न्याणियूं पाण में ॻाल्हाइणु लॻियूं, लॻे थो बुज़ुर्ग राति एॾो खाधो आहे जो सुबुह जो हुनजी अखि कोन खुली आहे, जो न वट जा पथर इस्तेमालु कयईं, न पाणी इस्तेमालु कयईं, वज़ू कयईं, न ई ॾंदड़ इस्तेमालु कयईं, न ई तहजुद पढ़ी, उथे ई कोन। हाणे इहा ॻाल्हि जॾहिं घर में थी त इमाम शाफ़ी वारा रहमतुल्लाह अलैह इमाम अहमद बिन हंबल 2 ॼणा नमाज़ खां फ़ारिग़ थी आया। इमाम शाफ़ी घर वियो त न्याणियुनि चयो साईं ही तव्हां त चओ त मुंहिंजो शागिर्द बुज़ुर्ग आहे, बुज़ुर्ग कहिड़ो आहे? सॼी राति ही सुम्ही गुज़ारी अथई, हिन वज़ू बि कोन कयो आहे, वट बि कोन कयो आहे, ॾंदड़ बि कोन ॾिनो अथई, तहजुद ई कोन पढ़ी अथई, हीउ छाजो बुज़ुर्ग आहे? इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह खे थोरो तशवीश थी त मुंहिंजो बुज़ुर्ग त हो, हीअ अलाए छा थी वियो हिनखे। वापसि आयो, हुनखे पासे ते सॾे करे अदा ॻाल्हि इहा आहे जो मूं हिते मशहूरु करे छॾियो त बुज़ुर्ग थो अचे। राति तो हेॾो खाधो जो सभु माण्हू बदगुमान थी विया त हीउ छाजो बुज़ुर्ग आहे। ॿिए नंबर ते तो वरी मुसलो बि इस्तेमालु कोन कयो, ॾंदड़ बि इस्तेमालु कोन कयो, पाणी बि इस्तेमालु कोन कयो, तहजुद ते बि कोन उथे, ज़िंदगी तब्दील थी वई आहे छा? इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह फरमायो न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। ॻाल्हि इहा आहे जो इशा जो वज़ू करे मां आयोसि, मानी खाधीसीं गॾिजी, तव्हां जीअं दस्तरख़ान लॻायो न त तव्हांजे खाधे जे मथां हिकिड़ी नूर जी लाट या आसमान तां लहे पई, उहा मूंखे अखियुनि सां नज़र अचे पई। मूं चयो त अॼु जेको मूंखे हलाल ऐं पाकीज़ा खाधो मिलियो आहे शायदि किथे मिलियो हुजे, लिहाज़ा हिन खां महरूम न थियणु घुरिजे। माण्हुनि खे आयो नज़र या न आयो, मूंखे ज़रूरु आयो।
साईं मूं चयो जेसीं खाधो ख़तमु न थींदो तेसीं मां छॾींदुसि कोन। एॾो हलाल ऐं पाकीज़ा खाधो जो अल्लाह जी रहमत वसे पई, मूंखे नज़र अचे पई। कीअं छॾियां साईं, मां हथु कीअं कढां? वरी हुनजी बरकत इहा थी, हलाल खाधो मूंखे हज़म बि थी वियो ऐं मूंखे सॼी राति निंड कोन आई आहे। मूं सिर्फ़ु क़ुर पढ़ंदो रहियुसि ऐं तिलावत कंदो रहियुसि, पढ़ंदो रहियुसि, तिलावत कंदो रहियुसि। तहज्जुद मूं पढ़ी आहे साॻे वज़ू सां इशा वारे सां। ऐं अॼु राति मूं 100 मसइला कढिया आहिनि जेके मूंखे ज़िंदगी भर ज़हन में कोन आया। क़ुर ऐं सुन्नत वञा 100 मसइला अहिड़ा कढिया जेके मूंखे ज़िंदगी में ज़हन में कोन आया। इहे साईं तव्हांजे हलाल खाधे जी बरकत हुई जो अल्हम्दुलिल्लाह मूं इशा जे वज़ू सां फजर जी नमाज़ पढ़ी आहे, उन में तहज्जुद बि पढ़ियो अथमि, तिलावत बि कयो अथमि ऐं 100 मसइला दीन जा कढिया अथमि जेके हिन खां अॻु में मुंहिंजे ज़हन में बि कोन हुया। त हलाल खाधे जी इहा बरकत आहे। पोइ पंहिंजी नियाणियुनि खे वञी चई त तौबा ऐं इस्तिग़फ़ार कयो। उन अलाह वारे जो ही हाल आहे, तव्हां कहिड़ी बदगुमानी पियो कयो। वरी उन आलिमनि जेके बदगुमानी कनि पिया उन्हनि खे बि चई बाबा इस्तिग़फ़ार कयो, तौबा कयो अलाह जे साम्हूं। तव्हां जेका बदगुमानी कई मामिलो ॿियो कुझु हुयो। हू त अहिड़ी ॻाल्हि थो करे, तव्हां छा पिया सम्झो त हीउ खाए थो पेटू थी आहे खाधे पिया रुॻी। त हलाल खाधे जे अंदरि बरकत हूंदी आहे, हराम जे अंदरि बरकत कोन हूंदी आहे। अलाह साईं फरमाए थो हलालन तय्यबन, ए ईमान वारो हलाल खाओ ऐं पाकीज़ा खाओ। हलाल जी बरकत इहा थींदी, दिलि में नूरानियत पैदा थींदी। हलाल जी बरकत इहा थींदी जो माण्हू ॿारु बहादुर थींदो, पाण बहादुर थींदो। हलाल जी बरकत इहा थींदी जो दुनिया जा असरार और रुमूज़ खुलंदा जेके हराम जे करे कोन खुलंदा। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह ईमान जी ज़िंदगी ईमान ते मौत नसीब फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जिन साथियुनि सुन्नत न पढ़ी सुन्नत पढ़ी।